भी हिकिड़ी मैच आहे लाहौर जी मुल्तान खां 5 ही मैचूं हारई आहे साईं। लाहौर कलंदर डिफेंडिंग चैंपियन। लाहौर कलंदर मुसीबत में आहे, बिल्कुल मुसीबत में आहे। लाहौर कलंदर खे कम बैक करणो पवंदो। सब खां वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां पॉइंट टेबल ते जेका तव्हां अगरि थोरी नज़र विझंदव न त तव्हांखे हाणे टीम कम्बिनेशन सम्झ में अचणु शुरू थी वेंदा। आहिस्ते हाणे 4-4 5-5 मैचिस थी विया आहिनि टीमुनि जा न, त हाणे हर टीम जो तव्हांखे विनिंग कम्बिनेशन नज़र ईंदो। कहिड़ी टीम किथे डिस्टर्ब आहे, अगरि तव्हां थोरो एनालाइज़ कंदो टीम ते वेही करे तव्हांखे उहो बि आसान थी वेंदो त कहिड़ी टीम किथे फाथल आहे। हाणे मैच अची वियो आहे टोटल बॉलिंग साइड ते न, बैटिंग साइड ते सभु टीमूं स्ट्रॉन्ग आहिनि। यानी कि जिथे टोटल जेको आहे 200 प्लस थिए थो पियो ऐं उनखे जेको आहे न डिफेंड करण बि ॾुखियो थी वियो आहे। ॾिसो 197 जेको आहे कयो आहे कल्ह जेको आहे इस्लामाबाद जी टीम ते, यानी कि हिकिड़े वॾे टोटल जे अगेंस्ट में बि हिकिड़ो वॾो टोटल जेको आहे इस्लामाबाद ठाहिण में कामयाबु थी वई। हिते तव्हांखे ॾिसणो पवंदो त जंहिं साइड जे बॉलर कमज़ोर आहिनि उहा साइड स्ट्रगल कंदी, जंहिं साइड वटि बॉलर 2-3 भला हूंदा उते उहा टीम कम बैक कंदी, फाइट कंदी ऐं टूर्नामेंट में पंहिंजी पोजीशन बहितर कंदी वेंदी।